ठीक है। हाणे ब्लॉक 1 ते आयासीं त हिन में असांजो आहे त असां सभ खां पहिरियों असां टेस्ट कंदासीं ओमनीबस टेस्ट ऑफ द मॉडल कोएफिशिएंट। हाणे हिन में चए थो त इज यूज्ड टू चेक द न्यू मॉडल विथ आईवीज इन इंप्रूवमेंट ओवर द बेसलाइन मॉडल। जेको बेसलाइन मॉडल को जीरो मॉडल उन में का इंप्रूवमेंट अचे थी जी जे असां उन में इंडिपेंडेंट वेरिएबल विझंदा था वञूं या न। ठीक है। अच्छा ही आहे त हियर द chi square is highly significant। ही chi square जा वैल्यूज आहिनि असांजा ये। अच्छा ये सब सिग्निफिकेंट है, सिग्निफिकेंट ही आहे माने 0.05 खां घटि आहिनि। ठीक है। ये डिग्रीज ऑफ फ्रीडम मां ताईं ॿुधाए डिग्रीज ऑफ 8 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहिनि जेको आहे ऐं पी वैल्यू इज ग्रेटर लेस देन 0.000। सो आवर मॉडल इज सिग्निफिकेंटली बेटर। ठीक है। ही जेके आहिनि जेके हिन खां घटि आहे यानी 5 खां घटि आहे त माना सिग्निफिकेंट बेहतर आहे। दिस वैल्यू कैन बी रिपोर्टेड इन दिस, इन वैल्यू के तव्हां रिपोर्ट करे सघो था रिजल्ट्स में। अच्छा दिस कॉलम is only important if you are adding explanatory variable to the model in the stepwise hierarchical model। लेकिन hierarchical model में तव्हां विझो था त तॾहिं ई कमु ॾियनि ऐं ही जेको मॉडल आहे ही जेको टेबल आहे इहे तव्हां कमु ॾींदा आहिनि जॾहिं तव्हां ॻाल्हि कंदो स्टैंडर्ड मल्टीपल लॉजिकल रेगुलेशन जी। ही जेको हिते ही ब्लॉक में आहे ऐं असां हिन में जेको आहे सो hierarchical रेगुलेशन जी त मुंहिंजो एग्जांपल hierarchical रेगुलेशन में ही टेबल असांजे लाइ hierarchical रेगुलेशन जे हवाले खां इंपॉर्टेंट आहे जेके असांखे रिपोर्ट बि करणु लाज़मी आहे। अच्छा जी chi square test आहे known as a full time Pearson chi square test is used to take whether two categorical variable are statically associated or not। जो पाण को रिलेशनशिप आहे या न जी कोरिलेशन जो वारो आहे त ही भी पियर्सन कोरिलेशन में असां चेक कंदा आहियूं त इन पाण को रिलेशनशिप आहे या न। हिते बि असां चेक कंदा आहियूं इन पाण को रिलेशनशिप आहे या न। If the chi-square test is significant, value less than 0.505, this will suggest a significant association between the two variables। देखिए chi-square value तो भाई significantly ये ब variable independent variable के बीच सां related आहिनि। For example, chi-square test is also used in the logistic in ordinary regression model to assess the improvement of the fit or explanatory power of the different model। different model के विचों त उन खे एक्सप्लेन कनि था या न या उन मॉडल में कंट्रीब्यूट कनि था या न इहा असांखे ख़बर पइजी वेंदी chi square test। chi square test सिग्निफिकेंट आहे 0.05 खां घटि वैल्यू आहे त माना उहे सिग्निफिकेंटली जेको आहे पंहिंजो मॉडल में जेके वेरिएबल आहिनि उहे तव्हांजा कंट्रीब्यूट कनि था। हीअ असांजी आहे मॉडल समरी। अच्छा हिन मॉडल समरी में असां कंदा असांजी ॿ आहिनि जी अॻु में ॻाल्हि थी त कॉक्स एंड स्नेल आर स्क्वायर ऐं नेगल करके आर स्क्वायर। हाणे ही जेको आहे कॉक ऐं स्नेल जो मसइलो आहे त ही हिक ताईं कोन ईंदो आहे। ठीकु आहे। हालांकि जो रेंज का 0 टू 1 आहे। ही नेगल कर जो हिन जी वरी फ़ाइदो इहो आहे इहो 1 ताईं हली वेंदो आहे। इन करे असांजी रेंज जेका आहे उहा 13% खां वठी 19% ताईं जेको आहे उहो रेंज आहे जेको आर स्क्वायर जी। अच्छा the test of the value 134 in he the values and suggests that between the 13% का 19% वेरिएबिलिटी डिपेंडेंट वेरिएबल में जो एक्सप्लेन थिए थी डिपेंडेंट वेरिएबल जे ज़रिए सां। ऐं उन खां पोइ असां इहा हॉस्मर एंड लेमन शो टेस्ट हिन में बि chi square जो वैल्यू आहे ऐं ही डिग्रीज ऑफ फ्रीडम 8 आहिनि। हाणे हिन में चए थो त ही जेका टेस्ट आहे हॉस्मर लेमन शो गुडनेस ऑफ द फिट। ठीकु आहे। गुडनेस ऑफ फिट उनखे ॿुधाईंदी आहे त तव्हांजो मॉडल जेको आहे डेटा में फिट थिए थो या नथो थिए। ठीकु आहे। असां एमओस में किताब उते बि तव्हांखे तक़रीबन 9 जेके गुडनेस ऑफ फिट इंडेक्सिस मिलंदा आहिनि। हिते बि हिकिड़ो इहो गुडनेस फिट ऑफ इंडेक्स आहे जेको तव्हांखे ॿुधाए थो मॉडल तव्हांजो फिट थिए थो या न। उन में इहो आहे त भाई जेके वैल्यू तव्हां 0.5 खां घटि आहे त उहो मॉडल में फिट थिए थो। हिन फॉर एग्जांपल chi square value Hosmer limit show is a 12.26 with significance value of the 1 sorry देखिए इहो जो 0.05 का मथे है। अॻु में जेको असां आयासीं भाई 0.05 खां घटि हुजे त उहो बहितर आहे। पर हिन टेस्ट में हॉस्मर ऐं लेमन शो में असां रिवर्स में वेंदा आहियूं त भाई असां ॾिसंदा आहियूं त जेका chi square टेस्ट आहे उहा नॉन सिग्निफिकेंट आहे त ठीकु आहे। ठीक है। ही जेका chi square टेस्ट हॉस्मर लेमन शो जी उहा नॉन सिग्निफिकेंट है जो वैल्यू 0.05 का मथे आहे। इन करे असांजो ये जेको ॿुधाए थो त ही जेका chi square आहे इहा सिग्निफिकेंट आहे। The value larger than 0.05 therefore we have additional evidence that our model is reliable। अॻु में बि असां करे रहियासीं टेस्ट हिन में बि असां टेस्ट कयोसीं असांजो मॉडल रिलायबल आहे उते मॉडल असांजो फिट हुयो। इहे ॿ टेस्ट असांखे ॿुधाइनि थियूं त असांजो मॉडल जेके उहे फिट आहिनि। उन खां पोइ असांजी क्लासिफिकेशन टेबल आहे। हाणे असां क्लासिफिकेशन टेबल मॉडल 0 में ॾिसी आयो ऐं हिन में बि तव्हां ॾिसी उन वक़्तु हिन में कंहिं क़िस्म जो को बि
छा कजे त इंडिपेंडेंट वेरिएबल, हिन में असां इंडिपेंडेंट वेरिएबल शामिल कयोसीं त उन वक़्तु असां जेका 71% जी हाणे उहा वधी करे असांजी 73% थी वई आहे। त इन जो मक़सदु 1.9 या तक़रीबन 2% जो फ़र्क़ु पइजी वियो जॾहिं असां हिन में इक्वेशन में वधीक इंडिपेंडेंट वेरिएबल असां हिन में विधासीं। ऐं ही आहे वेरिएबल्स इन इक्वेशन जेका जीअं असांजो असां अॻिमें थी आया ब्लॉक 0 में जंहिंमें असांजा वेरिएबल नॉट इन इक्वेशन, हाणे उहे सभु हिन में इक्वेशन में अची विया, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ तव्हां साॻी जेका टेबल आहे जेका तव्हांखे मल्टीपल रिग्रेशन में मिली रही आहे, ठीकु आहे। हिन में मां जेका हायरार्की रिग्रेशन इन करे यूज़ न कयो आहे त जीअं तव्हां सम्झी सघो त स्टैंडर्ड जेका तव्हांजी लॉजिकल रिग्रेशन ऐं हायरार्की रिग्रेशन में कीअं फ़र्क़ु आहे। हायरार्की रिग्रेशन मां अप्लाई कंदुसि तव्हांजे एग्जाम्पल में, ऐं हिते मां कयो आहे स्टैंडर्ड हायरार्की रिग्रेशन त जीअं तव्हां ॿिन्हिनि फ़र्क़ु सम्झी सघो। हिन हवाले खां तव्हां इहे असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि, ठीकु आहे, ऐं ही असांजो कॉन्स्टेंट आहे, ठीकु आहे। असांजी उम्मीद आहे कॉन्स्टेंट असांखे मथे मिलंदो आहे, हिते कॉन्स्टेंट असांखे हेठि थो मिले। ही असांजा बीटा वैल्यूज़ आहिनि, ठीकु आहे। ऐं ही वॉल टेस्ट आहे। हाणे वॉल टेस्ट जिते ही सिग्निफिकेंट हूंदो त वॉल टेस्ट इनसिग्निफिकेंट हूंदी, जेकॾहिं वॉल टेस्ट सिग्निफिकेंट हूंदी त ही इनसिग्निफिकेंट। ॿिन्ही जो जेको आहे उहो रिवर्स रिलेशनशिप आहे। ही असांजा डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, ठीकु आहे। ऐं जेकी रेड कलर में ही को नेगेटिव रिलेशनशिप आहे विद इंडिपेंडेंट इंटेंशन, यानी जेतिरो फियर वधीक हूंदो ओतिरो त इंडिपेंडेंट इंटेंशन ओतिरा घटि हूंदा। मिसाल कोविड-19 जे करे माण्हू ॾाढा परेशान, कोई बि माण्हू कारोबार करण जी ज़रूरत कोन थो, हिकिड़ो ख़ौफ़ आहे कोविड जो, इन करे इन जो नेगेटिव इम्पैक्ट आहे तव्हांजो फियर ऑफ तव्हांजी कारोबारी जेको आहे इंटेंशन ते, इंडिपेंडेंट इंटेंशन ते, इन जो नेगेटिव रिलेशनशिप आहे तव्हांजो इन केस ऑफ द पाकिस्तान। पर तक़रीबन दुनिया जे जेके मां पेपर पढ़िया आहिनि उन में फियर ऑफ फेलियर हमेशह तक़रीबन जेको आहे नेगेटिव रिलेशनशिप ॾींदो आहे ऐं इनसिग्निफिकेंट बि हूंदो आहे। ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो इनसिग्निफिकेंट बि आहे ऐं इहो नेगेटिव बि आहे। इन वॉल टेस्ट जेका उहा बि असांजी उहा 0.18 आहे, उहा बि असांजी नॉन सिग्निफिकेंट आहे, ठीकु आहे। उन खां पोइ ही जेके असांजा टई सिग्निफिकेंट आहिनि ऐं पॉज़िटिव रिलेशनशिप बि आहे बीटा ऐं जेका उन खां पोइ असां जेका हिन में असां छा कंदा आहियूं त असां हिकिड़ो त बीटास सां रिपोर्ट कंदा आहियूं ऐं ॿियो असां रिपोर्ट कंदा आहियूं सिग्निफिकेंस खे, ऐं टियों जेको असां रिपोर्ट कंदा आहियूं ही एक्सपोनेंशियल बीटा आहे। इन जो मक़सदु असां चवंदा आहियूं ऑड्स रेशो, ठीकु आहे। ऑड्स रेशो जो मक़सदु इहो आहे यानी 0 आहे त माना जीअं रेशो ॾिसंदा आहियूं न त भई जेको आहे 40 ऐं 60 जो रेशो, ठीकु आहे, 51 49 जो रेशो, अहिड़ी असां हिते बि रेशो आहे। मिसाल असांजो हिन में जेको असांजो रेशो सम्झूं त ही जेंडर आहे, जेंडर जेको रेशो आहे उहो 3.5 आहे। इन जो मक़सदु आहे त जेकॾहिं हिकु फीमेल आहे, हिकिड़ी फीमेल जेकॾहिं उहो इंटेंशन रखे उन मुक़ाबले में तक़रीबन 3.5 मर्द जेके उहे यानी 3.5 मर्द जे मुक़ाबले में हिकु औरत जा इंटेंशन्स आहिनि, यानी कि कहिड़ी डिस्पैरिटी आहे पाकिस्तान में। हिन सैंपल मुताबिक़ उहो ज़ाहिर बि थी रहिया आहिनि असांजे पाकिस्तान में घणा जेके आहिनि उहे जेके आहिनि मर्द कारोबार कनि था, औरतूं तमामु घटि कारोबार कनि थियूं। अॼुकल्ह ब्यूटी पार्लर जो हिकिड़ो कारोबार शुरू थी वियो आहे, इन करे ही औरतुनि जो कुझु कारोबार में हिसो वधी वियो आहे, या बुटीक्स आहिनि, या अहिड़े जेको आहे या ऑनलाइन कारोबार औरतूं करे रहियूं आहिनि। इन करे कुझु न कुझु जेको आहे उहो इंप्लीमेंटेशन वधी रहिया आहिनि, हालांकि वधीक जेको कमु आहे उहो मर्द करे रहिया आहिनि ऐं हीउ जेको ॿुधाए रहिया इहो बि असांजो इनमें आहे। अच्छा, ऐं उन खां पोइ जेका ही आहे नॉलेज ऑफ एंटरप्रेन्योर जेके तव्हांजे रहनि था, यानी रोल मॉडल तौरु असां हुनखे चऊं था त माण्हू जेके चवनि था त भई असांजे मोहल्ले में एंटरप्रेन्योर आहिनि, उहे जेके उहे येस कनि था उहे 1 आहिनि ऐं उन मुक़ाबले में 1.8 ऐं माना जेके येस बि कनि था त उहो हिकु आहे ऐं जेके येस कनि था उहे 0.8 यानी उहे वधीक आहिनि उन खां, यानी वधीक 1.8 जेको आहे उहे चवनि था त भई असांजे मोहल्ले में असां कंहिं न कंहिं एंटरप्रेन्योर खे ॼाणूं था ऐं जेके हिकिड़ो माण्हू चए थो त उन बदिले में उन मुक़ाबले 1.8 जेके वधीक माण्हू चवनि था त असां ॼाणूं था, ठीकु आहे। फियर ऑफ फेल्यूर जो तव्हां ॾिसो इंट्रेस्टिंगली उन जो ऑड्स रेशो उहो घटि आहे, यानी जेको हिकु हुजो घुरिजे। हिन मक़सदु आहे जिते 0.98 यानी हिकु जेको चए थो इंटेंशन आहे त उन मुक़ाबले में के न आहे त उन मुक़ाबले जेके हा था चवनि इंटेंशन आहिनि उहे 0.9 आहिनि ऐं उन खां घटि आहिनि, देन हिन जो रिलेशनशिप नेगेटिव आहे। त इहे कुझु तरीक़ा आहिनि इनखे सम्झण जा, ऑड्स रेशो जा। इनशाला वधीक वरी जॾहिं जेको आहे एग्ज़ाम्पल में ईंदासीं त इहे सभु शयूं तव्हांजे साम्हूं एग्ज़ाम्पल तौरु मां तव्हांखे डिस्कस कंदुमि त हिन में असांजो जेको आहे स्टैंडर्ड लॉजिस्टिक रेगुलेशन आहे उन में मां लॉजिस्टिक रेगुलेशन इस्तेमालु कयो आहे। हाणे रिपोर्ट कीअं कजे,
ॾाढो इम्पोर्टेंट आहे छो जो हीउ तकरीबन घटि इस्तेमालु थींदो आहे रेगुलेशन रिसर्च इन करे जो को तरीक़ो बि कोन्हे रुगो ख़ासि त जेके रिपोर्ट कई कजे बहरहाल हिकिड़ो तरीक़ो आहे हीउ मां पेश कयो आहे हिकिड़ो तरीक़ो आहे जेको मां पंहिंजे रिसर्च पेपर में कयो आहे हिकिड़ो हीउ तरीक़ो सम्झी वठूं यकीन स्टार्ट ते त सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधाइणो आहे त तव्हां टेक्निक कहिड़ी रन कई आहे असांखे टेक्निक रन कई लॉजिक रेगुलेशन was performed to assert in the effects of the he जेके असां इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि इन सभिनी इफेक्ट असां चेक करणु चाहियूं था छा ते on the likelihood of interpretive intention उन में interpretive intention आहिनि या न आहिनि ठीकु आहे जेके रिपोर्ट कई कजे का स्क्वायर ठीकु आहे ही डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे ही का स्क्वायर जो वैल्यू आहे ऐं ही पी वैल्यू आहे असांजो 0.005 ठीकु आहे असां उन में the model explained 33% निकल करके आर स्क्वायर जी मोता ॿुधायो न त जेका कॉक्स ऐं स्नेल आहे उहा असां घटि रिपोर्ट कंदा आहियूं असां तकरीबन जेका रिपोर्ट थींदी आहे उहा निकल करके उहा थींदी आहे रिपोर्ट त हिते बि उहा रिपोर्ट थियल 33% यानी आर स्क्वायर जेको पूरे मॉडल में इंडिपेंडेंट वेरिएबल जो कंट्रीब्यूशन 33% आहे यानी तकरीबन 33 त थी 77% को अहिड़ा वेरिएबल जेके असां में इंक्लूड न आहिनि कया ठीकु आहे मेल 4.2 more likely to express interpretive intention यानी जिते हिकु ईमेल फीमेल आहे मुक़ाबले में 4 मेल आहिनि जेके interpretive intention ज़ाहिर करे रहिया आहिनि ऐं fear of failure उहो नेगेटिव आहे एतिरी किस्सा तव्हां हिकिड़ी स्टेटमेंट ठाहे इनखे तव्हां रिपोर्ट कंदो स्टैंडर्ड मल्टीपल रिग्रेशन में जेके तव्हांजो हिरार्की आहे त पोइ अहिड़े क़िस्म जी 4 या 5 स्टेटमेंट ठहंदियूं डिपेंड करे तव्हांजा मॉडल केतिरा आहिनि अच्छा उन खां पोइ जेको मां ही मुंहिंजो रिसर्च पेपर आहे जो एक्सप्लेन इंटरप्रेटिव इंटेंशन जेके हिनखे मां रेफर कयो आहे एग्जाम्पल जेको आहे उन में त मां रिपोर्ट करण हिकिड़ो तरीक़ो तव्हां हाणे सम्झी वठो ॿियो तरीक़ो हिन पेपर जी मदद सां मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त मां कीअं इन जा रिज़ल्ट जेके आहिनि से हिरार्किकल लॉजिक रेगुलेशन जा मां कीअं रिपोर्ट कया आहिनि उहो बि हिन मां तव्हांखे ॿुधाईंदुसि इनशाला तव्हांजे प्रैक्टिकल वीडियो में इन लॉजिक रेगुलेशन ते अच्छा हिकिड़ो मिसाल आहे लॉजिक रेगुलेशन जो त भई असां जेको आहे these data were collected 200 high school students are scored on the various tests and टेस्ट कहिड़ियूं आहिनि साइंस मैथ ऐं सोशल स्टडीज़ आहिनि 4 असांजा जेके आहिनि असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि साइंस मैथ आहिनि असां जिन पे ॾिसणु चाहियूं था फीमेल ते हाणे फीमेल जो जेको उहो डायटोमिस आहे डायटोमिस मीन्स जंहिंमें 2 हुजनि या बाइनोमियल आहे त जंहिंमें असांजा फीमेल आहे त 0 न आहे त पोइ उहो मेल आहे बसि इहो ई आहे ठीकु आहे जेके 0 त फीमेल अच्छा फीमेल आहे त ऐं जेको आहे एंड 0 इफ द मेल यानी फीमेल आहे त तव्हां फीमेल ॾींदव जेके 0 आहे त उन खां मेल यानी इन में डायटोमिस अची वियो असांजो इहो हिकिड़ो मॉडल जस्ट तव्हां इन्वेस्टिगेट जे लाइ पियो ही कुझु रेफरेंसिस आहिनि जेके मूं यूज़ कया आहिनि इन हवाले खां हिनखे ठाहिण लाइ ख़ासि तौर ते जेको मूंखे ॾाढो सुठो किताबु मिलियो उहो ई फील्ड जो मिलियो जंहिंमें काफ़ी जेको आहे सुठियूं जेके मालूमात आहिनि ऐं टेक्निकल मालूमात आहे ऐं वरी जेके तव्हां ॻाल्हि कोई दफ़ा चवंदी हीअ बि ॾाढो मशहूरु किताबु आहे हीअ वरी बिज़नेस मल्टीपल डेटा एनालिसिस ते तमामु बहितरीनु किताबु आहे टाइम जिते तव्हां इनखे ज़रूरु पढ़ो इन पूरो हिकिड़ो चैप्टर आहे जेको लॉजिक रेगुलेशन ते आहे इन सां गॾोगॾु हिकिड़ो ॿियो किताबु पिक्चर ॾिसी रहिया आहे उहा हेयर एंड हेयर उहो मल्टीपल रेगुलेशन ते ॿई ज़बरदस्त किताब आहिनि जेको बि तव्हांखे मिले तव्हां हिनखे पढ़ो ज़रूरु जेके टेक्निकल जेके शयूं आहिनि तव्हांखे उहो मिलंदियूं फील्ड मां डिस्कवरिंग स्टेटिस्टिक मां वरी इन पोयां जेके रीज़न्स आहिनि उहे तव्हांखे मिलंदा दवाचनिक जे किताब मां मल्टीवेरिएट स्टेटिस्टिक मां या तव्हां जेको आहे सो हेयर एंड हेयर जो किताबु मल्टीपल डेटा एनालिसिस पढ़ो ॿिन्ही में तव्हांजे लाइ बहितरीनु आहे आख़िर में वरी वही ॻाल्हि त ही पेपर मां बुक जी इस्तेमालु कयां तव्हांजी ज़रूरत पए त ही तव्हांजी किताब मां कॉपी ॾेई सघां थो आख़िर में इन उमेद सां त ही वीडियो तव्हां पूरी थी हूंदी ऐं इंशाल्लाह जल्द वरी तव्हां सां गॾु मिलंदासीं प्रैक्टिकल वीडियो में तेसिताईं अल्लाह